करमपुर जे सहाफ़ी जे भाईचे खां फुर थियल मोटरसाइकिल, रोक रक़म, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान पुलिस रिकवर न कराए सघी। 6 ॾींहं गुज़रण बावजूद करमपुर पुलिस रिकवर न करायो। करमपुर पुलिस कख भञी बीणो न कयो। सहाफ़ी सरापा एहतजाज। एसएसपी कश्मीर ऐं ॿियनि वसवारनि इंसाफ़ जो मुतालबो। मिलियल ॼाण मूजिबि करमपुर शहर लॻ खरड़ो शाख वटां 6 ॾींहं अॻु नामालूम हथियारबंदनि हथां हथियारनि जे ज़ोर ते जरगमाल बणाए करमपुर जे सीनियर सहाफ़ी जावेद उस्मान बिजाराणी जे भाइटे मोहम्मद ख़ान बिजाराणी खां फुर कयल मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान 6 ॾींहं गुज़रण बावजूद करमपुर पुलिस रिकवर न कराए सघी आहे। ॿिए तरफ़ सहाफ़ी जावेद उस्मान बिजाराणी, बाबूलाल मंधाण ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो त 6 ॾींहं गुज़रण बावजूद करमपुर पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। करमपुर ऐं भरपासे में ॾोही वारदातूं वधण सबबि अवाम सख़्त ख़ौफ़ में वरतल आहे। हुननि एसएसपी कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोही ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त सहाफ़ी जे भाइटे खां फुर थियल मोटरसाइकिल, काग़ज़, रोक रक़म, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान वापसि कराए अमन अमान कराई वञे।